वाक़ियो थियो आहे तमामु जेको आहे सो ॾुख ॾींदड़ वाक़ियो आहे ऐं हीउ को पहिरियों वाक़ियो न आहे सिंध या कराची जे अंदरि। मुख़्तलिफ़ वक़्त में मुख़्तलिफ़ जेको आहे सो वक़्त में जेको आहे सो आए ॾींहुं असांजे माना सिंधी लाशनि सिंधी माण्हुनि खे लाशूं ॾिनियूं थियूं वञनि धारनि हथां कहिड़े टाइम जेको आहे सो कूड़ा मुक़ाबला ॼाणाए ऐं हिननि खे जेको आहे सो इहो बंदि थियणु घुरिजे। ऐं ॿियो त वरी इहो असांजो सिंधी को बि धरती धणी अगरि कंहिं धारे खे चमाट थो हणे त उनजो जेको आहे सो पूरा जेको आहे मुल्क जा सिक्योरिटी इदारा उन जे पोयों लॻी था वञनि ऐं उहे चवनि था त तव्हां इहो ग़लति था कयो। पर असांखे जे चिचिरियल लाश मिलनि था या असांखे जे गबरू नौजवान खे रोडनि रस्तनि ते गोलियूं हणी पथर हणी मारियो थो वञे त इन जो को बि मतिलबु मक़सदु एक्शन न आहे। असीं मुतालबो था कयूं सिंध हाई कोर्ट खां सुप्रीम कोर्ट खां ऐं आला इदारनि खां त हिन जेको आहे सो वेशी जंहिं बि कार्रवाई कई आहे जंहिं बि इहो क़तलु कयो आहे उन्हनि खे सख़्त खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे न त एहतिजाज जो दाइरो सॼी सिंध में वधायो वेंदो।